अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंडेक्स प्रोग्राम में हमारा मेज़बान रज़ाक सरूई हाज़िर है। नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻूणनि असेंबली मेंबरनि जेके अॻु में वज़ीर हुआ, वफ़ाक़ी सूबाई ऐं समूरा जेके उहिदेदार हुन जा अहम उहिदेदार जिन जा वॾा वॾा नाला हुआ, उहे पंहिंजी पार्टी खां अलॻि थी रहिया आहिनि। ऐं उनखां सवाइ न रुॻो पार्टी खां अलॻि था थियनि, पर केतिरा ई अॻुवान अहिड़ा आहिनि जेके सियासत खां धार थी रहिया आहिनि, सियासत तां दस्तबरदार थी रहिया आहिनि। ऐं कुझु त फवाद चौधरी वांगुरु ब्रेक वठी रहिया आहिनि सियासत खां। उनखां सवाइ चेयरमैन PTI इमरान ख़ान अहिड़ी इन सूरत हाल में जॾहिं हुनखे वॾे पैमाने ते अॻुवान जेके आहिनि उहे छॾे रहिया आहिनि, उन वक़्तु ऑफर कई आहे, आछ कई आहे त हुन सां फौरी तौर ते ॻाल्हियूं कयूं वञनि ऐं सूरत हाल खे जेको आहे सो ॻाल्हियुनि जे ज़रिए निबेरियो वञे। उनखां सवाइ जेके मुबैना ऑडियो लीक्स जेके मुख़्तलिफ़ जजनि जूं ऐं मुख़्तलिफ़ सियासतदाननि जूं ऐं हिन सॼी सूरत हाल में जेके ऑडियो ते जेके पैगाम रसानी हिक ॿिए खे थी ऐं उहे जेके लीक थियूं शयूं, उन जे लाइ जेका वफ़ाक़ी हुकूमत जेका अदालती कमीशन जोड़ी, उन जी अॼु समाअत थी, ॿुधणी थी, पर उनखे सुप्रीम कोर्ट हुकुम करे बंदि कराए छॾियो। ऐं उन में बि काफ़ी कुझु इंफॉर्मेशन आहे जेका तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं उनखां सवाइ इहो आहे त जेका PTI जा जेके अॻुवान आहिनि, उन्हनि ख़ासि तौर ते जेके हिन 9 मई वारे वाक़े में जिन तमामु घणो एक्टिव किरदारु अदा कयो आहे, जिन जे बारे में हुकूमत वटि ऐं इदारनि वटि सबूत मौजूदु आहिनि, उन्हनि मां कुझु सिलेक्ट करे माण्हू जिन जे बारे में ॾाढा पुख़्ता सबूत आहिनि, उन जे ख़िलाफ़ु फ़ौजी अदालतुनि में केस हलाइण जो फ़ैसिलो थियो आहे। उन हवाले सां मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं आहिनि, उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़ु आहे, पंहिंजो अलॻि अलॻि मौक़िफ़ु आहे ऐं किथे जेको आहे सो इख़्तिलाफ़ राय बि मौजूदु आहे। इन्हनि समूरनि इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं। सियासी सूरत हाल सां गॾोगॾु जेका मुआशी सूरत हाल आहे, उन में का बि बहितरी कोन पई अचे। ऐं अॼु त बल्कि जेका नाणे वारी वज़ारत आहे, उन्हनि इहो चयो त सम्झ में नथो अचे त असां समूरा शर्त मञिया आहिनि, उनजे बावजूदि जेको स्टाफ लेवल जो मुआइदो IMF सां थियणो आहे, उन में देरि थी रही आहे या उन में अञा ताईं नाकामी थी आहे, जेका हुननि जो चवणु इहो आहे त बदकिस्मती आहे। इन समूरी सूरत हाल में माण्हू भोॻिनि पिया, माण्हू इन्हनि सियासी ख़बरुनि जो ऐं मुआशी बदहाली जो जेको नज़लो आहे सॼो, उहो आवाम ते पए थो, असां सभिनी ते पए थो। इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजदीदगार आहिनि काज़ी आसिफ़ साहिबु। काज़ी साहिबु, तव्हांखे मां भलीकार चवां थो पंहिंजे प्रोग्राम में। काज़ी साहिबु, हीअ जेको चौक दर चौक जेके अॻुवान आहिनि PTI जा, इहे प्रेस कॉन्फ्रेंसूं था कनि ऐं लॻभॻि प्रेस कॉन्फ्रेंस में जेको मवादु आहे उहो साॻियो ई आहे। त हिकिड़ो त माना 9 मई वारो जेको वाक़ियो आहे, उनजी मज़म्मत करणी आहे, ऐं ॿियो इहो आहे त पार्टीअ खां अलॻि थियणो आहे। ऐं के वरी जीअं मूं इंट्रो में चयो त सियासत ताईं हथु खणनि पिया। त हिकिड़ो सियासतदान जेको आहे उहो सियासत तां हथु खणी वञे, इहो कीअं पॉसिबल आहे? असांखे जहिड़े क़िस्म जो जेको PTI जो हिन वक़्तु हशर असां ॾिसूं था, मुंहिंजे ख़्याल में असां त जॾहिं खां जर्नलिज़म कयूं पिया ऐं जेको वॾड़नि खां पंहिंजे सीनियर्स खां बि ॿुधूं पिया, त पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ो हशर कंहिं पार्टीअ जो मुंहिंजे घटि में घटि नॉलेज में न आहे। महिरबानी रज़ाक साहिबु। ॻाल्हि इहा आहे त जेका PTI जी सियासत आहे या जेको तरीक़ेकार आहे, असां अक्सर चवंदा आहियूं त जेकॾहिं उहा कंहिं नज़रिए, कंहिं जेको आहे सो उसूल, कंहिं मक़सद लाइ हुजे त उहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी। पर जॾहिं मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो हुजे त इक़्तिदार ते अचिणो आहे, कहिड़े बि तरीक़े सां अचिणो आहे, ऐं पोइ उन हिकिड़ी मिशन खे वठी माना सम्झो त मुल्क खे 2014 खां वठी तव्हां मुल्क जी सूरत हाल हिन महिल ताईं ॾिसो त जेको बहिरान खां पोइ ॿियो बहिरान, हिकु बहिरान खां पोइ ॿियो बहिरान,
त इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी जेका सियासत जो हिकिड़ो तरीक़ेकार मुख़्तलिफ़ जो हुजण करे इमरान ख़ान साहिब जी जेका बि ज़ाहिर आहे सियासत करणु सभिनी जो हक़ आहे ऐं ईअं ई इमरान ख़ान साहिब जो हक़ु हुयो। इन ई तव्हांजे ई प्रोग्रामनि में हिकु ॿ दफ़ो जॾहिं असां ॻाल्हि कई आहे त जॾहिं इमरान ख़ान हुकूमत में हुयो त असेंबली में असां उन वक़्तु बि चवंदा हुआसीं त उहो सभिनी पॉलिटिकल पार्टी सां ॻाल्हाए ऐं ॻाल्हियूं करे अॻिते वधे, पर हुन बजाए जो ॻाल्हि ॿोल करण जो जेको समूरा दरवाज़ा बंदि करे छॾिया ऐं हुन चयो चोरनि सां ॻाल्हाइणो ई कोन्हे को, ऐं जिन खे उहो चोर सम्झे थो त हुन सां न आहे ॻाल्हाइणो, त उन जा जेके नतीजा निकिता उहे सभु अॼु आहिनि। त हाणे जेके माण्हू निकिरी रहिया आहिनि उहे जॾहिं मक़सदु साम्हूं न हुजे, मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ी पर्सनैलिटी हुजे त हू पंहिंजी ज़िंदगी जेकॾहिं दाव ते लॻाइनि त छो लॻाइनि। ऐं न मतिलबु तव्हां इहो सम्झो था त इहे जेके माण्हू निकिरनि पिया इहे पंहिंजी विल ऐं पंहिंजी ख़ुशी सां निकिरनि पिया ऐं इहो महसूसु करे निकिरनि पिया त हीअ जंहिं पार्टी में हुआसीं ग़लति जाइ हुई ऐं उहा सियासत न आहे। न ईअं त ख़ैर नाहे, हू भली कंहिं बि दॿाउ जे करे निकिरंदा हुजनि या कंहिं हिसाब ते उहो हुजे, ऐं मुंहिंजे ख़्याल में पॉलिटिकल वर्कर्स जे मथां दॿाउ ईअं इन हिसाब सां न हुजणु घुरिजे। पर छा आहे त PTI जेको जेको सो वारो वाक़ियो आहे 9 मई वारो वाक़ियो जेको आहे उहो एॾो ख़तरनाक उन्हनि करे विधो जंहिंसां नतीजा इहे अचणा, ऐं उनजो बि अहिड़ो मिसाल नथो मिले, को बि अहिड़ो मिसाल न आहे कंहिं बि पार्टीअ। हालांकि वॾा वॾा सान्या थिया, पाण वटि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ते चाढ़ियो वियो, मोहतरमा जी शहादत थी, मुर्तज़ा भुट्टो शहीद थी वियो, मुर्तज़ा भुट्टो शहीद थियो, तमामु वॾा वाक़िया थिया आहिनि। ऐं उन में इलाही ॿिया वर्कर्स जेके आहिनि उहे रहनुमा जेके आहिनि उहे थिया आहिनि, पर उन्हनि में कॾहिं ईअं न थियो तव्हां स्टेट ऑर्गन्स जे जेके आहिनि या उन जेके इदारा आहिनि उन ते वटि ईअं डायरेक्ट वञी हमिलो कयो छा कयो, पर हिननि जो जेका मिसकैल्कुलेशन कई उहा इहा ई त हुननि सम्झो जेका सम्झ में अचे थी ॻाल्हि जेका हींअर तजिया निकार बि कनि था, ॿी ॻाल्हि बि कनि था, त हुननि जो इहो शायदि कंहिं बि आलमी धुरियुनि जो जेकॾहिं को एजेंडा आहे पाकिस्तान में त उहो इहो त जेकॾहिं इमरान ख़ान साहिब जी पार्टी जेकॾहिं हमिलो कंदी त होॾां जवाबु ईंदो, ऐं उन्हनि जवाब में जेकॾहिं का माण्हू मरी था पवनि त पोइ उन ते इंटरनेशनल लेवल ते तमामु वॾे पैमाने ते जेकॾहिं उहो प्रोपेगेंडा करे ऐं स्टेट जे लाइ को प्रॉब्लम क्रिएट कजे छा कजे। पर इन जे लाइ जेको चयो थो वञे त इहो को प्लान B न हुयो इमरान ख़ान वटि त जेकॾहिं हे ईअं नाकामी थी थिए त कबो छा। ऐं जेकॾहिं जेको मतिलबु तव्हां सम्झो जेको प्लान A हो हुन वटि उन में इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट बि उन में शामिलु हुई। मुंहिंजे ख़्याल में रज़ा साहिबु जेको हींअर सूरत साम्हूं आहे न उहा का रुॻो अंदरूनी मुल्क जो मसइलो कोन्हे, हीउ मसइलो आलमी क़ुवतुनि जो आहे ऐं जेका असांखे नज़र अचे थी, मुंहिंजी राय आहे में बि ग़लति हुजे त उन में जेके आलमी छाकाणि काफ़ी आलमी सतह ते असांजे रीजन में तमामु वॾियूं तब्दीलियूं अचनि पियूं, उन जे तनाज़ुर में हिनखे ॾिसणु खपे। हीअ आहे ॾिसण ई उन तनाज़ुर में घुरिजे त हाणे जेकॾहिं चाइना CPEC जो मामिलो हुजे या अमेरिकन्स जो इंट्रस्ट जो इशू हिते हुजे त इहे सभु हींअर वरी हिकिड़ो ॿीहर घणे अरसे खां पोइ वरी ॿीहर जेको जंग जो मैदान जेको ॿियनि मुल्कनि जे जेको आहे सो मफ़ादनि जो जंग वरी हिते जेका शुरू थिए थी असां भोॻियूं था। त इमरान ख़ान साहिबु जेको आहे उहो जेकॾहिं हिकिड़ो इल्ज़ाम इहो बि आहे त बाबा इमरान ख़ान जेको हींअर जेको इहो कमु कयो उहो असल में गेम किथे ॿिए हंधि जी हुई। जॾहिं इमरान ख़ान साहिबु चयो पियो त बाबा इहे साइफ़र आहे ऐं मूंखे मुंहिंजी हुकूमत ख़तमु करण जे लाइ फ़लाणे मुल्क जेको आहे सो हीउ सभु कुझु कयो आहे, पर अंदर में सूरत हाल का जेका साम्हूं आई उहा ॿी आई हीअं साम्हूं आई त इहो बि हिकिड़ो चयो त बाबा जेकॾहिं सभु कुझु थी वियो त भला जेके एॾो वॾो जितां भरिसां माण्हू न लंघी सघंदो हो उतां जेको आहे सो हे कीअं मुमकिन थी सघे थो त एतिरा माण्हू वञी होॾे हलिया वञनि कंहिं रोकियो न। जेका हाणे ॻाल्हि की थी उहो रोकण जो मक़सदु सिर्फ़ु इहो जेकॾहिं उहो जवाबु ॾियनि हा त तमामु वॾो गंद थी वञे हा, ऐं हिननि उन्हनि माण्हू खे छॾे ॾिनो जीअं वणे तव्हां फ़िलहालु कयो त जीअं माण्हू तव्हां जो चवणु मां सम्झुमि त वरी बि मां चाहींदुमि त तव्हां हिनखे वाज़े कयो। तव्हां सम्झो था त जेको रेज़िस्टेंस थियणु खपंदो हो या रोकणु खपंदो हो उन में जेकॾहिं रिस्ट्रेंट कयो उन्हनि इदारनि जितां पर बि माण्हू पखी न हणी सघंदो आहे ऐं उतां उन्हनि ते हमिलो थियो ऐं कुझु बि न थियो त इहो असुल में इहो सॼो प्लान हुननि जे साम्हूं अची वियो।
स्ट्रेटेजिकली हुननि खे सम्झ में ख़बर पइजी वई छो त जेकॾहिं हींअर तव्हां वीडियो ऑडियोज़ जेके साम्हूं अचनि थियूं पियूं ईअं ई उन वक़्त में ज़ाहिर आहे इन सभिनी जे साम्हूं त सभु हूंदी न। हाणे जॾहिं इंटरनेशनल फोर्सिस हूंदियूं तव्हांखे यादि हूंदो कराची में 300 माण्हू हिकु ॾींहं में मरी वेंदा पर कुझु न करे सघंदी हुई गवर्नमेंट, स्टेट कुझु न करे सघंदी हुई। पर ईअं ही त वरी स्टेट जे मथां हमिलो हुयो न, हूअं त आम माण्हुनि ते हिते कराची में हमिलो थींदो, पर जॾहिं उहो आलमी फोर्सिस खे जॾहिं हिकिड़ी हद वञी पाती तॾहिं स्टेट जॾहिं क़दम खयों त उहे हिकु तरफ़ हलिया विया। पर हीउ जेको लाहौर में या पंजाब में जेको कुझु थियो उहो जेका हींअर सम्झ में अचे थी हिकिड़ी राय इहा बि आहे त इहो असल में हिकिड़ी गेम हुई, जंहिं गेम खे जेकॾहिं हू भरपूर जवाबु ॾिना त घटि में घटि न तॾहिं बि केतिरा माण्हू जेके आहिनि उहे ज़िंदगी खां हलिया वञनि हा। उहो प्लान हुनजो कामयाबु थिया, उहो हुनजो प्लान कामयाबु थिए हा। ऐं पोइ जेको आहे हू आलमी क़ुवतूं इंटरफेयर कंदा ऐं पोइ मामला वरी ॿिए तरीक़े वञा, पर हीउ मामिलो उहो न थी सघियो, जंहिंजे करे जेको आहे सो हाणे बैकफायर जेको थियो आहे उहो सॼो PTI जे ॻिची में पइजी वई आहे ॻाल्हि। क़ाज़ी साहब वक़्तु थियो आहे ब्रेक जो, नाज़रीन वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक तां वापसि अची पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। असां सां गॾु रहिजो, वठूं था ब्रेक।